ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर कंदा जोही खां जोही बरसात तेज़ तूफ़ानी बरसात सब भित किरण सबब नीगर दबजी फौत थी वियो। ॻोठ नंगर तायो में भित किरण सबब 10 वरे जो अता खोसो मलबे हेठां दबजी वियो। नीगर के बेहोशी वारी हालत में ताल के अस्पताल मुंतकिल कयो पियो त रस्ते में दम धणी हवाले कयो। नीगर जो लाश घर पहुचण ते वारसन में कोहराम मची वियो। ख़बर के हवाले से अवां खे आगाह कंदा हलूं। या अफ़सोसनाक ख़बर है, अवां सां शेयर कंदा हलूं। जोही खां जोही बरसां तेज़ रफ्तार तूफ़ानी बरसात भित किरण सबब नीगर दबजी फौत थी वियो आहे। ॻोठ नंगर दायो में भित किरण सबब 10 वरे जो अता खोसो मलबे हेठां दबजी वियो। नीगर के बेहोशी वारी हालत में ताल के अस्पताल मुंतकिल कयो पियो त रस्ते में हुन दम धणी हवाले करे छॾियो। नीगर जो लाश घर पहुचण ते वारसन में कोहराम अची वियो।